जी बिल्कुल, शहदादपुर में तकरारी कैनाल ऐं कारपोरेट फार्मिंग वारे मंसूबे ख़िलाफ़ समूरी सिंध जियां शहदादपुर में पिण सियासी समाजी ऐं सान्याबंद धुरियुनि तरफ़ां शहदादपुर नवाबशाह रोड बंदि करे अलनूर पेट्रोल पंप ऐं अलनूर होटल अॻियां कैंप क़ाइमु करे पंजाब ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल करे छॾी आहे। एहतिजाजी कैंप ते जसकम चीफ ऑर्गेनाइज़र डॉक्टर नियाज़ कालाणी, पुनल सारियो, नसरुल्ला कालादी, एस.के. गाओ, सजाद सिंधी, हबीब कलोई, शरीफ कलड़ो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंधिया रोड रस्ता सिंधी शऊर बंदि करे पंजाब जी जेका रसद आहे उहा बंदि कई वई आहे। सिंध सूबो कुदरती वसीलनि सां मालामाल सूबो आहे। सिंध ते को बि कैनाल, डैम, कारपोरेट फार्मिंग मंसूबो क़बूल न आहे। सिंध धरती सां हर दफ़े वफ़ाक़ ऐं सिंध सरकार वेसा घाती कई आहे। अॼु जे जेको अरसा वारे इजलास में अगरि कैनाल ऐं कारपोरेट फार्मिंग मंसूबे बाबति ॿिन्ही जा नोटिफिकेशन न निकिता, सिंध जा जेके रोड रस्ता आहिनि उहे अॻु खां बि वॾी ताक़त सां बंदि कया वेंदा। डॉक्टर नियाज़ कालाणी वधीक चयो त वफ़ाक़ी सरकार ऐं सिंध सरकार ड्रामो बंदि करे हिननि वधीक चयो त बबरलू वारे दड़े खां अचूं पिया। सिंध जे हर रोड ऐं रस्ते ते क़ौमी कारकुन पंजाब वेंदड़ ट्रैफ़िक बंदि करे छॾी आहे। पंजाब ॾांहुं ईंदड़ रोड रस्ता जेके आहिनि उहे बंदि हुजण सबबि पंजाब में तेल जो बहरान पिणु शदीद अख़्तियार करे वियो आहे। अॻवाननि वधीक चयो आहे त फौरन सिंध दुश्मन मनसूबा ख़तम करे ॿी सूरत में सिंध जी जेका जदोजहद आहे उहा अॻु खां बि अॻभरी हूंदी। उन मौक़े ते जसकम, पीटीआई, जीडीए जा कारकुन पिणु कैंप ते वॾे तइदाद में वेठल हुआ। जी ट्रेन नथो कमु करे त असीं सम्झूं था असांजा केनालनि खे मुकमिल तौर ते चिटे नमूने सां जेके बि नवां केनाल कढण जा सदर ऑर्डर कया उहे जेसि ताईं रद्द नथा थियनि होसि ताईं कल्ह इहो मीटिंग कई वकीलनि जिन में तइ कयो न फ़क़ति केनाल जेके ज़मीनी उहे बि जेसि ताईं वापसि जारी रहंदो। असां सम्झूं था त हुकूमरान खे हाणे पहुच अचणु घुरिजे। हुकूमरान हाणे अकुलो हुकुम वठनि त जीअं इहे सिंध अवाम जेका बेचैनी आहे उहा जल्द खां जल्द ख़तमु थिए।